मां वञी उन खे हथ विधा त हिन खे खणा त मूंखे चयो चरी थी आ तुंहिंजो दिमाग़ ख़राब आ ए यतीम आ हिन खे पीउ ई कोन्हे ॾाढो बि हिन जो ग़रीब आ हिन वटां छा मिलंदी जंहिंखे खणे थी पई चई तव्हां नथियूं ॼाणियो ख़ाली वञण खां पोइ बि हिकु नींगर त हथ में आहे न चई भले खण चई त हिन जो रखवाली केरु आहे त माण्हुनि ॿुधायसि त हिन जे ॾाॾे जो नालो आहे हज़रत सैयदना अब्दुल मुतलिब जंहिं काथे आहे जंहिं काबतुल्लाह जे तवाफ़ में बीठो आहे मां अॻिते वधियमि हिकु सुहिणी सूरत वारो जवान ॾिठुमि कदावर जवान ॾिठुमि नालो पुछो मां त पाण फरमायो अब्दुल मुतलिब मुंहिंजो नालो वा चई साईं अर्ज़ु ॿियो कोन्हे तव्हांजे खीमे में अंदरि जेको ॿार आहे इन ॿार जी इजाज़त ॾे त मां खणी वञा ऐं इन जो नालो छा आहे चई हिन जो नालो रखियो आहे मुहम्मद इन मोहम्मद जी इजाज़त दे त इहो मां खणी वञा हलीमा थी फरमाए पई त मूंखे अब्दुल मुतलिब फरमायो मुर्गी करे फरमाए अख अख टहक ॾिनई मुर्गियो ऐं मूंखे फरमाए हलीमा तुंहिंजे अचण जी ख़बर असांखे अॻ में पई आहे त तूं यतीमनि जे यार खे खणण वारी आहे आख़िर ज़मान मुहम्मद रसूलुल्लाह खे तूं हंज में खीर पीआरींदी तुंहिंजो भाग भलो थींदो भले ॿियो दायूं न खणण पर ही यार ॿियनि दायुनि खे क़बूल ई कोन करे थो असांखे अॻ में ख़बर हुई त जेका मुहम्मद रसूलुल्लाह जी दाई आहे उन जो नालो हलीमा आहे उन जो नालो हलीमा आहे हाणे असां कमरे जो दर खड़काए अंदरि दाख़िल थियासीं अम्मा आमना साइण पंहिंजे नंढड़े मुहम्मद खे हंज में खयूं वेठी आहे मां अर्ज़ु कयो मां अम्मा इहो मुहम्मद रसूलुल्लाह त मूंखे ॾे ओ आमिना जो लाल जेको तुंहिंजी हंज में आहे इहो मूंखे ॾे त मां हिन खे खणी वञा अमड़ साइण फरमायो हे नंढड़ो मुहम्मद तुंहिंजे हवाले आहे हबीबनि खे ॿधणो मुबारक ॿधल आहे मां किसे खे खुटाईंदे करे हबीब खे खणी करे जॾहिं पंहिंजे मुड़सार सॼे हवाले कयो आहे हाणे हलण जी तयारी कईसीं त वञो 4 ॾींहं अॻ में मूंसां गॾु जेके मुंहिंजूं सहेलियूं आयूं हो उहे पंहिंजा ॿार खणी करे अॻे रवानियूं थियूं हो चौथे ॾींहं खां बाद में मोहम्मद असांखे मिलियो आहे हाणे जॾहिं मदीने वारे खे असां पंहिंजी ॾाचीअ जे मथां वेहारियोसीं त ॾाची कुट ॾियण लॻी आहे सभई चओ सुभान अल्लाह सब चओ सुभान अल्लाह तो जे तुझे मुझे आका जो जिक्र हली रहियो आहे जंहिंजे लाइ इब्राहिम खलीलुल्लाह काबतुल्लाह में मज़दूरी वरती त मुंहिंजा मौला इहो मिठो मोहम्मद मुंहिंजी औलाद मां पैदा फरमाए जॾहिं ॾाची ते वेठासीं हुई त साॻी ॾाची हाणे असां खां झलजे कोन पई त को झलियोसि वठी तेज़ थी भॻी त थोरनि कलाकनि में जेकी 4 ॾींहं अॻ में असां खां क्रास करे आयूं हो दायूं अॻ में हली आयूं हो सरड़ा ॾेई करे उन्हनि खां मुंहिंजी सवारी क्रास थी वई त पोइ ते कंध वराए करे चवनि पियूं हलीमा भला मक्कतुल मुकर्रम जे शहर मां ॾाची मटाए आई आहियां छा सवारी मटाए आई आहियां छा मां मुर्की करे फरमायो मार त ॾाची बि साॻी आहे हलीमा बि साॻी आहियां पर मुंहिंजी ॾाची ते अॼु सुवार वियो आहे इन सुवार जी बरकत सां ॾाची नाकेली मां झलजे कोन थी मुहार मां झलजे कोन थी तव्हां त ताना ॾेई आयूं पर मां गोए खयूं वञांव थे दाई हलीमा तोखे मुबारक अरबी शान वधायो थी पुनल पुखे में आयो थे दाई हलीमा तोखे मुबारक अरबी शान वधायो थी पुनल पुखे में आयो थी पुनल पुखे में आयो थे वाह वाह जॾहिं अरबी पुखे में आयुसि त हलीमा जी क़िस्मत बदिलजी वई हलीमा बि बणिजी वई
कुरान पमो ताज़गी अची वई हारिस खुशी में मापी कोन रहियो आ हलीमा दी फरमाए जॾहिं असां घर पहुतासे त मुंहिंजो घर कमज़ोर हुयो थकलड़ो हो ॿियनि दाइन जा वॾा महलात हा वॾियूं बिल्डिंगियूं हो पर जॾहिं मिठो मोहम्मद नंढड़ो अरबी मां पंहिंजे घर में आंदो आ ईअं पई सम्झां त हज़ार चोॾी वारा चंड आसमान खां लही मां हलीमा जे घर में आया इहा चौप चौपाड़े में पइजी वई त हलीमा हिकु यतीम ॿार खणी आई आहे जंहिंजो नालो मोहम्मद आहे हाणे इनखे छा मिलंदो ग़रीबनि इन जा पोयां कुझु ई इन्हनि वटि कोन्हे इहे मेणा ऐं ताना मूड़े अचनि पिया पर मां जॾहिं अरबी ॾे ॾिसां पई इन पई सम्झां त ॼणो हबीब मूंखे जन्नत जूं टिकेटूं ॾेई रहियो आहे मुझो घर तमाम कहीं गाल में कोन होंदो हो मानू टोको लाइंदा हा हाने मदीने वाला साईं जने मुझे घर में आया त मुझे घर में बकरियों बीठियों हो खीर कोन दीजो हो डुबरियों हुयो गाह जी वसियत माखे कोन होंदी हुई तेरन के गाह खराए को ड्राव कराया इन जो पांजी नजर के फेरायो ओए डुबरियों बकरियों मुझो तवानियों बन जीवियों हल आई थन खीर सा फाटन पिया ठंडे ने बकरन ले दिठुम जके सानु खयल कोन हुयो सान जो इनकारी हुयो नजर जो फेराया त उनन जा थण बि खीर सा फुल लगा पिया आहिनि